हाणे अचूं था असां पटाटनि जे कबाब जी तरफ़, जंहिंजो मसालो तमामु ईज़ी आहे। सुबुह में जॾहिं तव्हांखे तमामु घणी जल्दी हुजे तॾहिं बि तव्हां इहे पटाटनि जा कबाब ठाहे सघो था। ऐं असां त इलाही शौक़ सां खाईंदा हुआसीं हींअर ताईं, जॾहिं नंढड़ा हुआसीं तॾहिं बि। अच्छा, इन में लिमिटेड अज्जा आहिनि। फूदीने जा पत्ता, अच्छा धाणा इन में न ऐड कंदासीं, फूदने जा पत्ता वेंदा, उन्हनि जो इलाही स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे, उहो ऐड कंदासीं। कारा मिर्च असां इन में शामिलु कंदासीं ऐं लूणु। बसि हे 3 अज्जा आहिनि जेके इन में ऐड थींदा। ऐं उनखां बाद में तव्हां इनखे मिक्स कयो। मिक्स करण खां बाद में तलो कुकिंग ऑयल में इनखे शैलो फ्राई कंदासीं, डीप फ्राई न कंदासीं, शैलो फ्राई कंदासीं। ऐं जीअं शामी कबाब असां घरनि में ठाहींदा आहियूं, एतिरो वॾो इन जो साइज़ हूंदो। ऐं उन में तव्हां सावा मिर्च पीसे करे उहे असां इन में विझंदासीं ऐं कारा मिर्च, बसि 2 तरीक़नि जा मिर्च हूंदा। ऐं पुदीने जा इन में पत्ता हूंदा। बेदा तव्हां राति जो बॉइल करे रखो, ॿारनि जे लंच बॉक्सिस जे लाइ बि तमामु बहितरीनु आहिनि। पोइ वेरिएशन्स त खोड़ सारियूं आहिनि, त तव्हां लास्ट में ब्रेड क्रम्स इन में हणो, पर हे ईअं बि तमामु फ्लेवरफुल ऐं मज़ेदार हूंदा आहिनि। त हे मां हिन में ऐड थी कयां थोरा पुदीने जा पत्ता, गॾोगॾु सावा मिर्च। अच्छा, तव्हां पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां ऐड कंदव सावा मिर्च बि ऐं कारा मिर्च बि। इलाही तेज़ हूंदा आहिनि कारा मिर्च, त फ्लेवर जे हिसाब सां ऐड कयो। चलो, हे पुदीने जा पत्ता अची विया। तमामु शयूं बारीक कटे करे असां पटाटनि में ऐड कंदासीं। ऐं हींअर मौसम ताईं जेके पटाटा आहिनि उहे तमामु सुठा आहिनि। गर्मीअ में मिठा अची वेंदा आहिनि, पर हाणे छो त रमज़ान एतिरो गर्मीअ में न आयो आहे, त सर्दियुनि जी जेका सौगात आहे, भाॼियूं आहिनि, उहे सभु असांखे अवेलेबल आहिनि। चलो, थोरो हिन में फूदनो, लूणु, कारा मिर्च ऐं सावा मिर्च। थोरा मां वटि सावा मिर्च आहिनि, इन्हनि खे बि कट था कयूं। ॿारनि जे लाइ ठाहियो था त बसि उन्हनि जे टेस्ट जे हिसाब सां तव्हां ठाहियो। पर इलाही सूंधा सूंधा ऐं इलाही मज़ेदार थींदा आहिनि। अच्छा, 4 खां 5 मां इन में ऐड कया सावा मिर्च। पोटैटो मैशर जी मदद सां, फोक जी मदद सां तव्हां जेके पटाटा आहिनि उन्हनि खे मैश कयो। ऐं मैश करण खां बाद में मां वटि फोक आहे, मां इन सां मैश थी कया। अच्छा, मसालो ऐड करण खां बाद में स्पेशली लूणु ऐड करण खां बाद में तव्हां हिन खे घणी देरि जे लाइ न रखिजो, वॉटरी थी वेंदो तव्हांजो इहो मसालो। जॾहिं तव्हांखे इहे कबाब ठाहिणा हुजनि उन वक़्तु ई तव्हांखे इन में लूणु शामिलु करिणो आहे। अदरवाइज़ लूणु ऐड न कजो, पाणी छॾे ॾींदो, तव्हांजो मसालो इलाही सॉफ्ट थी वेंदो। जेकॾहिं तव्हां पटाटनि जा पराठा बि ठाहियो था त उन में बि इहो ई रूल फॉलो कजो, त लूणु शामिलु न कयो, कंहिं क़िस्म जो मसालो ऐड न कयो। पटाटनि खे बॉइल करे रखो, पंहिंजा मसाला रेडी करे रखो, पर जॾहिं तव्हां ऐड कयो त उन वक़्तु ई इनखे फ्राई करे सर्व बि कयो। चलो, इनखे बि मैश था कयूं, हथनि सां कयो, पोटैटो मैशर या तव्हांजे घर में फोक त लाज़मी हूंदो, उन सां इनखे सुठे तरीक़े सां मैश कयो। अच्छा, पटाटनि खे बि जॾहिं बॉइल कयो त जॾहिं बॉइल थी वञनि त इनखे पाणीअ में तव्हांखे छॾिणो न आहे। बॉइल थी वञनि त उन वक़्तु तव्हांखे पाणीअ मां हिननि खे कढी रखो, न त पटाटा पाणी सोख कंदा आहिनि ऐं तव्हांजा पटाटा वॉटरी थी वेंदा। त मुनासिबु आहे त बॉइल थियण खां बाद में हिनखे कंहिं बि छन्नीअ में कढी रखो ऐं स्किन भले तव्हां पोइ रिमूव कयो। अच्छा, हाणे हिन में ऐड था कयूं हे सावा मिर्च ऐं पुदीने जा पत्ता, ये सभु शयूं हिन में ऐड कंदासीं। लूणु, चलो जी, हे अची वियो। लूणु हिन में शामिलु कंदासीं पंहिंजे फ्लेवर जे मुताबिक़, ऐं इन में अची वेंदा हे कारा मिर्च। तमामु शयूं ऐड कयूंसीं। हाणे मां इनखे हथनि सां सुठे तरीक़े सां मिक्स कंदमि ऐं तलो कुकिंग ऑयल खे रखूं था गरम थियण जे लाइ, ऐं कबाबनि खे ठाहींदा वेंदासीं ऐं फ्राई कंदा वेंदासीं। चलो, हाणे हिन तरफ़ अची था वञूं। स्टोव असां कयो अथसीं ऑन, ऐड था कयूं हिन में तलो कुकिंग ऑयल।
स्पेशल पैकेजिंग ऐं स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला स्पेशल बचत हिन रमज़ान। अच्छा, कबाबनि में कचो कुझु बि न आहे, छड़ो इन जी जेका आउटर लेयर आहे उहा सुठे तरीक़े सां कंदासीं क्रिस्पी। बस ऑयल सुठी मिक़दार में तव्हां हिन में ऐड कजो। मां हिकिड़ी प्लेट थी खणा त जंहिंमें ठाहींदा रखंदा वेंदासीं। चलो जी, अची वई असांजी प्लेट। इनखे कयूं था मिक्स। कारा मिर्च, फूदनू, सावा मिर्च ऐं दैट्स इट। लूणु पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। जेकॾहिं तव्हांखे इशू आहे त साओ मिर्च मुंहं में अचे वेंदो त इलाही मिर्च लॻी वेंदा, त पीसे करे बि तव्हां हिन में शामिलु करे सघो था। बिल्कुलु बारीक चॉप करे ऐड कयो, पर हिकु ॿ साओ मिर्च ज़रूरु हिन में शामिलु कयो त सुठो लॻंदो आहे।